बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। उम्मीद अल्लाह पाक जे करम सां ख़ुशि हूंदा। जीअं असां अॻ में पढ़ी आया आहियूं त सिंधी अलफ़ बे जी पटी में 52 अख़र थींदा आहिनि। उन्हनि मां कुझु अहिड़ा अख़र आहिनि जेके उचारण में ॿारनि खे तकलीफ़ ईंदी आहे, जंहिंमें हू लफ़्ज़नि खे सही नमूने न उचारींदा आहिनि। उहे कहिड़ा अल्फाज़ आहिनि जंहिंमें उहे तकलीफ़ महसूसु कंदा आहिनि। पहिरें नंबर ते आहे जेके ॿार ग़लति अख़र पढ़ंदा आहिनि। ग़लति अख़र हीअं पढ़ंदा आहिनि, हिन अख़र खे पढ़ंदा आहिनि ॼ सही। जेको अख़र ग़लति आहे हिन खे सही अख़र में पढ़िबो आहे ञ मुञ। अहिड़ी तरह हिन खे अक्सर करे अख़र खे पढ़ंदा आहिनि ॿार दे धोबी या धे धोबी। असुल में इन अख़र खे पढ़िबो आहे धाल धोबी। ऐं हिन अख़र खे ग़लती में पढ़ंदा आहिनि ज़े ज़रो। ऐं सही जेको हिन जो उचार आहे उहो आहे ज़ाल ज़रो। ऐं हिन में बि ॿार तमामु घणी अख़र में ग़लती कंदा आहिनि पढ़ण में। अक्सर करे ॿार हिन खे पढ़ंदा आहिनि में माड़ी सही, जेको ग़लति आहे। हिन जो जेको असुलु उचार आहे उहो आहे ड़े माड़ी। ऐं हिन खे पढ़ंदा आहिनि ज़े ज़ईफ़। असुल में ही अख़र जेको आहे उहो ज़ाद ज़ईफ़ थींदो आहे। अहिड़ी तरह ॿार कुझु अहिड़ा हूंदा आहिनि हिन अख़र खे पढ़ंदा आहिनि ते तोतो। सिंधी अल्फ़ बे जी पटी में पाण हिकु अख़र ते हिन अख़र खे पढ़ंदा आहिनि ते तारो सही आहे। पर सिंधी अल्फ़ाबेट जी पटी में ते तारो अख़र ऑलरेडी आहे। ॿार ग़लतीअ में हिन ऐं हे ते जो वारो अख़र जेको आहे इन ॿिन्ही खे मिलाईंदा आहिनि, जेको ग़लति आहे। हाणे हिन जो उचारण अलॻि आहे। हिन खे चवंदा ते तारो, हिन खे चइबो आहे तुए तोतो। या के हिन खे पढ़ंदा आहिनि ते तोतो, जेको ग़लति आहे। हिन जो असुलु जेको उचारण आहे उहो आहे तुए तोतो। ऐं हिन खे पढ़ंदा आहिनि फे फीथो, जेको ग़लति आहे। हिन जो उचारण असुलु जेको आहे उहो आहे फे फीथो। ऐं हिन अख़र खे बि ॿार अक्सर करे ग़लति पढ़ंदा आहिनि। हिन खे पढ़ंदा आहिनि में सिंग। असुल में अख़र आहे ङे सिंग। ऐं हीअ अख़र जेको हेठियों आहे इन खे बि ॿार अक्सर करे ग़लति पढ़ंदा आहिनि णे वण या वाह वण। असुल में हीअ जेको अख़र आहे णूण वण आहे। उमेद त हीअ असांजी नंढड़ी महिनत तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। थैंक यू।